मेरे गाजी। खेरपुर नाथन शाह में 5 मुहर्रम हराम जे ॾियारे ते हर साल जी हिन साल बि क़दीमी अलम पाक नसब कयो वियो ऐं पुलिस जी सख़्त निगरानी में या हुसैन जी सदाउनि सां मातमी जुलूस अलमदार चौक ते पहुतो जिथे क़दीमी अलम पाक नसब कयो वियो। अलमदार चौक ते एसे शो केन शाह धरती टी सां ॻाल्हाईंदे चयो त कहते ही आहे इवेंट अलम खे अलमदार चौक ते थियण जो उन करे फुल प्रूफ सिक्योरिटी फराहम कई वई आहे केन शाह जे मरकज़ी इमाम बारगाह खां वठी अलमदार चौक ताईं ऐं जेके बि दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता आहिनि उन्हनि सभिनी खे फ़िलहाल बंदि कयो आहे जेसिताईं अलम जेको आहे उनखे मथे चाढ़ियो वञे। इहो पीसफुल शहर आहे ऐं मज़हबी रवादारी आहे ऐं हर जेको बि मकतब फ़िक्र आहे अहले सुन्नत आहिनि अहले सुन्नत व जमायत आहे जेका बि फ़िरका आहिनि उन्हनि जो पाण में एको ऐं भाईचारो। क़दीमी अलम पाक नसब थियण बैदि मुल्क ऐं क़ौम लाइ ख़ुसूसी दुआऊं पिण कई वई। दरबार में अधु कई बीठान मुंहिंजा मौला उन जी नेक शरई हाजात पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। सदके मोहम्मद व आले मोहम्मद जे मुंहिंजा मौला तमाम आज़ादारनि जी आज़ादारी नूहे खाननि जी नूहे खानी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं जंहिं बैदि सबीलू ऐं नगर न्याज़ तक़सीम कयो वियो। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद असलम शेख, धरती टीवी, खैरपुर नाथन शाह।